नाज़रीन हमारे से रहायो खबरचार न्यूज़ आयशा हैदर मलिर सरवर मेमर की रिपोर्ट मुताबिक सिंध तरक्की पसंद पार्टी के सददे सॼी सिंध में पानी की खोट ऐं ज़राअत की तबाही ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी मलिर के अॻुवाणनि खैर मोहम्मद मंगसी, गुलाम शबीर चांडियो, राणो खान ज़हरानी, असगर सबसोई, गुलाम बलोच, नादर मंगसी ऐं लालजान बलोच की अॻुवाणी में मेमण ॻोठ के मुख चौक खां अवामी प्रेस मलिर ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। कारकुननि हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी पानी नाहे छो भला करबला करबला सिंध बणिजी वई करबला जा उबॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त क़यामत जहिड़ी गर्मी में सिंधु दरिया पानी जे मौजनि वारी चोलियुनि जी जॻह वारी पई उॾामे। सिंध जी मईशत में करंगे जी हॾी जी हैसियत रखंदड़ ज़राअत ऐं ज़मीनूं सुकी वयूं आहिनि। हुननि चयो त ख़ुशहाल ऐं सरसब्ज़ सिंध तेज़ी सां डोगार तरफ़ वधी रही आहे। माण्हू बुख ऐं उन सबब दाहूं करे रहिया आहिनि। हुक्मरान इक़्तिदार जे नशे में पंहिंजे अंजाम खां बेख़बर बणिजी मज़ा माणे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त सिंधु दरिया में पाणी मोकिले सुकल ज़मीननि खे आबाद कयो वञे। ॾिसंदा रहो ख़बरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।